अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अलीहसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे मुहबत जे सिकनि जो आवाज़ु कॾहिं ॿुधो अथव? मूंखे जेसीं ताईं यादि अचे थो, आचार जी उहा ख़ाली शीशी मुंहिंजे माइटनि जे बेडरूम में कपिड़नि जे अलमारीअ पासे रखियल हूंदी हुई। बाबा जॾहिं बि सुम्हण जी तयारी कंदो हो त पंहिंजनि कपिड़नि जा खीसा ख़ाली कंदो हो ऐं सिकनि खे उन ख़ाली बोतल में विझी छॾींदो हो। बोतल में सिकनि जे किरण महिल पैदा थींदड़ आवाज़ मूंखे सदाईं मुहींदा हुआ। बोतल ख़ाली हूंदी हुई त आवाज़ ॼण मौसीक़ीअ सां भरपूर हूंदा हुआ। जीअं जीअं बोतल भरजंदी वेंदी हुई तीअं तीअं आवाज़ु मटिबो वेंदो हो ऐं आख़िरकार उहो हिकु थुल्हो, बेडोलो ऐं घटि ॿुधजंदड़ आवाज़ु बणिजंदो हो। सुबुह जो जॾहिं दरीअ मां सिज जा किरण उन ख़ाली मेज़ ते पवंदा हुआ जेका कपिड़नि जे कॿाट जे भरिसां रखियल हुई ऐं जंहिं ते उहा बोतल सिकनि खे संभाले वेठी हूंदी हुई, त मां उन्हनि चिलकंदड़ सिकनि में सिज जे तिरवरनि खे ॾिसी हैरान थी वेंदो हुउसि। लॻंदो हो त ॼण कंहिं जहाज़ी बहरी कज़ाक वॾो को ख़ज़ानो मिले रखियो हुजे। जॾहिं बोतल भरिजी वेंदी हुई त बाबा रंधिणे में वेही बैंक वञण खां पहिरीं सिकनि खे फेराईंदो ऐं पोइ ॻणींदो हो। बैंक ॾे सिका खणी वञण बि हिकु अजीब जहान हो। हिकु ख़ूबसूरत पाठे जे दॿे में सुहिणे सिटराह सां उन्हनि खे रखी बाबा सदाईं पुराणी ट्रक जे सीट ते वेहंदे उहो पाठे जो दॿो पंहिंजे ऐं मुंहिंजे विच में रखंदो हो। हर वारे जॾहिं असां बैंक ॾांहुं वेंदा हुआसीं त बाबा पुरउमीद निगाहुनि सां मूं ॾांहुं निहारे चवंदो हो, उहे सिका तोखे कपिड़े जे मिल में कमु करण खां सदाईं बचाईंदा मुंहिंजा पुट। तूं मूंखां चङे हाल में जीअंदे। हीउ पुराणीअ मिल वारो शहर तोखे कॾहिं बि पाण वटि रहण लाइ मजबूर न कंदो। तंहिंखां सवाइ हर भेरे जॾहिं हू सिकनि वारो उहो दॿो बैंक जे कैशियर ॾांहुं सिरकाईंदो त चवंदो हो, हीउ मुंहिंजे पुट जे कॉलेज में ख़र्च करण लाइ बचायल आहिनि। हू सॼी उमिरि मूं वांगुरु मिल मज़ूरी कोन कंदो। असीं हर वारे पैसनि जमा कराइण जे जशन खे आइस्क्रीम खाइण सां मल्हाईंदा हुआसीं। मां सदाईं चॉकलेट ऐं बाबा वनीला आइस्क्रीम खाईंदा हुआसीं। जॾहिं आइस्क्रीम वारो पैसा कटे बचियल रेज़गारी बाबा खे ॾींदो हो त हू पंहिंजी मुठ तरीअ में फाथल सिका मूंखे ॾेखारींदे चवंदो हो, घर पुॼंदे ई असीं बरनीअ खे वरी भरणु शुरू कंदासीं। हू सदाईं बोतल में पहिरियों सिको केराइण जो मौक़ो मूंखे ई ॾींदो हो। जॾहिं उहो बोतल जे तरे में किरंदो झिण झिण कंदो हो त असीं उन मुख़्तसिर अरसे में हिक ॿिए ॾांहुं निहारींदा हुआसीं। तूं हिननि आधियुनि रुपयनि सिकनि ते ई सही पर कॉलेज ज़रूरु पहुचंदे। ॾिसजांइ, मां उहो करे वठंदुसि। ॾींहं लॻी विया, मूं कॉलेज पास कयो ऐं ॿिए शहर में नौकरीअ ते लॻी वियुसि। हिकु ॾींहुं बाबा वारनि वटि घुमणु आयुसि त ॾिठमि त संदसि बेडरूम मां आचार जी बरनी ग़ाइबु हुई। उन शायदि पंहिंजो मक़सदु पूरो कयो हो ऐं हाणे उतां हटाई वई हुई। जंहिं जाइ ते उहा रखियल हूंदी हुई उनखे ख़ाली ॾिसी मुंहिंजे दिलीअ में ॼण कुझु अटकणु लॻो। मुंहिंजो पीउ घटि ॻाल्हायो, हिन कॾहिं बि मूंखे मुस्तक़िल मिज़ाजी ऐं यकीनीअ बाबति का नसीहत कान कई हुई। उहो सभु त मूंखे उन ख़ाली बरनीअ मां मिलियो हो, जेकी कुझु गुलनि जहिड़ा लफ़्ज़ बि न सम्झाए सघनि हा। जॾहिं मुंहिंजी शादी थी त मूं पंहिंजी ज़ाल सोज़न खे पंहिंजी हयातीअ में अदा कयल आचार जे बरनीअ जी अहम किरदार बाबति तफ़सील सां ॿुधायो। मुंहिंजे दिमाग़ में उन जी साराह सभिनी खां उत्तम हुई ऐं मूंखे ख़बर न हुई त बाबा उन सां केतिरो प्यारु कंदो हो। घर में खणी कहिड़ियूं बि हालतूं हुजनि, बाबा बरनीअ में सिका केराइण न विसारींदो हो। आदत उहा हूंदी हुई त गर्मियुनि जे मौसम में मिल बंदि थियण जे करे बाबा घर वेहंदो ऐं असांखे हफ़्ते में इलाही भेरा सुकल चणनि जी भाॼी तयारु करणी पवंदी हुई, त बि उन बरनीअ मां हिकिड़ो सिको बि न कढियो वेंदो हो। बल्कि उन जी जाइ ते बाबा मूंखे चवंदो हो, जॾहिं तूं कॉलेज पढ़ी पूरो कंदे त तोखे वरी चणा खाइणा न पवंदा, एसी ताईं जेसीं ताईं तुंहिंजी दिलि न चवे। असांजी धीअ जेसिका जे ॼमण खां पोइ पहिरीं ईद सां माइटनि सां गॾु कई। राति जे मानीअ खाइण खां पोइ अमां ऐं बाबा नंढड़ीअ खे सोफ़े ते विहारे साणसि रांदि रहण लॻा।
जेसिका आवाज़ कढणु शुरू कया त सोज़न खेसि बाबा जे ॿांह खां वरितो। शायदि डाइपर मटाइण जी ज़रूरत आहे। उहा नंढड़ीअ खे बाबा अम्मा जे कमरे में खणी वई त जीअं डाइपर मटाए अचे। ऐं जंहिं महिल उहो मटाए मोटी त संदसि अखियुनि में अजीब आब हो। हुन जेसिका खे पंहिंजे ॾाॾे जे हवाले कयो ऐं मुंहिंजो हथु जले मूंखे बाबा वारनि जे कमरे में वठी आई। ॾिस, हिन अखियुनि सां कपिड़नि जे कॿाट भरिसां रखियल टिपाईअ ॾांहुं इशारो कयो ऐं मुंहिंजे हैरत जी इंतिहा न रही। जॾहिं मूं ॾिठो त उहा बरनी उते ई रखियल हुई, ॼणु त उतां कॾहिं ग़ाइबु थी कान हुई। हेठियों अधु अॻु में ई सिकनि सां भरियल हुअसि। मां बरनीअ वटि पहुतुसि, खीसे में हथु विधुमि ऐं उते रखियल सिकनि जी मुठ भरे पाण कढियमि। अलाए छा पिए थियुमि। बरनीअ में सिका विधमि त ठीकु उन महिल बाबा जेसिका खे कच्छ में खणी कमरे अंदरि दाख़िल थियो। असांजूं निगाहूं मिलियूं त हिन मुरकियो ऐं जेसिका ॾे निहारींदे चयाईं, हाणे हिन खे बि त कॉलेज वञिणो आहे।